थोरो वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। ऐसा दिल रखते नहीं तो टूटे। ई तार ज़रदारी कापी न कर, तू पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कर न। ज़रदारी जी कापी कंदासीं तॾहिं हलंदो न जान। ईअं न कर, ईअं न कर। ईअं भला तव्हां छा कंदा हो? मां BS इकोनॉमिक्स कयां पियो। अच्छा जी। ही छा आहे BS इकोनॉमिक्स छा आहे? इहो BS इकोनॉमिक्स तव्हांखे न आहे ख़बर? माने मिसाल तौर मूंखे ख़बर हुजे, ही आवाम एतिरी ॾिसे थी, हुनखे तव्हां कीअं सम्झाईंदो? अच्छा छा सम्झायां मां आवाम खे, छा सम्झायां आवाम सम्झे बि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? जीअं त असां हींअर सिंध यूनिवर्सिटी में वेठा आहियूं, पॉइंटनि जो टाइम थिए पियो, बसि 5 मिनट निकिरण वारा आहियूं। ऐं जीअं त असां सोचियो त दोस्तनि खे जेके आहे सिंध यूनिवर्सिटी जो असां सैर कराई वठूं हिकिड़ी दफ़ा। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहे पॉइंटनि जो टाइम आहे, हींअर सभु स्टूडेंट जेके आहिनि गॾु अची थिया आहिनि ऐं हर को पंहिंजी पंहिंजी जेके आहे पॉइंट में वेंदो, को घर वेंदो। ऐं हाणे तव्हांखे जेके आहे असां भीषम भीमाणी खां मिलाईंदासीं। अस्सलाम वालेकुम भीषम भीमाणी, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? जी भीषम भाउ, तव्हां ॿुधाइजो त तव्हां हिते सिंध यूनिवर्सिटी में कहिड़े डिपार्टमेंट में पढ़ंदा आहियो? बंदि करो वीडियो बंदि कर। मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी पढ़ंदो। अच्छा, तव्हांजो कहिड़ो साल हले पियो? फाइनल ईयर आहे। फाइनल ईयर आहे। अच्छा, फाइनल खां पोइ तव्हां जेके आहे कंहिं कमु वग़ैरह कंदो कंहिं लेबोरेटरी ते, या त जेके आहे पंहिंजी लेबोरेटरी खोलण जो तव्हांजो इरादो आहे छा? तव्हां थोरो ॿुधाइजो भला। त एतिरो इनकम वग़ैरह पैसो वग़ैरह त न आहे जी, त कोशिशि कंदासीं लेबोरेटरी ते कमु करण जी, ऐं तजुर्बो आहे 5-6-7 महीननि जी लेबोरेटरी, ऐं हाणे वरी 6 महीननि लाइ। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो ही सिंध यूनिवर्सिटी जो माहौल कीअं आहे? माहौल जे बारे में थोरो असांखे ॿुधाइजो भला। बहितर आहे, भांति भांति जा हिते शागिर्द पढ़नि था, ऐं जंहिंजी कम्युनिकेशन, जंहिंजो कॉन्फिडेंस, जेको जंहिंसां जीअं ॻाल्हाए, जीअं हले, जीअं फिरे, आज़ादी आहे। अच्छा, जेसि ताईं मूं ॿुधियो आहे त तव्हां जेके आहे थर खां तालुक़ु रखंदा आहियो, छा इहे सच आहे? पोइ कीअं थींदो आहे? सही आहे न, मूंखे क्या हाणे थर खां। लैंडस्केप में हमेशा इंटरव्यू अस्सलाम वालेकुम, नमस्ते। अस्सलाम नमस्ते साईं, असां हिन वक़्तु पॉइंटनि जे इंतज़ार में आहियूं। माहौल की पिया ॾिसो, ऐं छा ओतिरियूं पॉइंटूं आहिनि जेतिरा ॿार आहिनि? ॾिसो, बेसिकली ॾिठो वञे त सिंध यूनिवर्सिटी इहो त हिकु ॾाढो पुराणो मसइलो आहे, ईअं नओं न आहे। ऐं हिकिड़ो निज़ाम ख़राबु आहे, ऐं शागिर्दनि खे ॾाढो ज़लील थो करे। जेके शागिर्द यूनिवर्सिटी जेके स्टेक होल्डर हूंदा आहिनि, उन्हनि सां ॾाढो ज़ुल्म आहे, ऐं उन्हनि सलूक बि ग़लति कयो वेंदो आहे। हिते चाहे ड्राइवर हुजे, ड्राइवर बि हिननि जो हिते आहे जेको शटलनि जो आहे, उहो बि हिकिड़ो क्लार्क जी हैसियत रखे थो, क्लार्क त वरी वॾी हैसियत रखे थो। बिल्कुलु, माना हिकिड़ो हिन हिसाब सां थोरो डिसिप्लिन जो मुज़ाहिरो न आहे, ऐं शागिर्दनि खे ॿकरियुनि वांगुरु माना गाॾियुनि अंदरि खणो थो वञे। मसइला आहिनि, हलनि पिया। अच्छा, इहो तव्हांजो पुराणो मसइलो आहे, यानी इहो पुराणो मसइलो आहे। मूंखे ईंदो लॻे त इहो हलंदो रहंदो मसइलो। हिनजो को हल तव्हां ॾिसी रहिया आहियो? ॾिसो, हल न, इहो शागिर्द प्रोटेस्ट कनि था त हुननि खे हरासा थो कयो वञे, ऐं उन्हनि खे पोइ ब्लैकमेल थो कयो वञे, त उहो इंतिज़ाम नथी चाहे त छा था करे सघनि। सही ॻाल्हि आहे तव्हांजी, बिल्कुलु ईअं आहे। इंतिज़ाम चाहे नथी बेसिकली। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंटनि जा हालात। कुझु ॾींहं अॻु में मूं हिकिड़ी ख़बर ॿुधी त हिकु पॉइंट जो टायर बस्ट थी वियो, अहिड़ी का पॉइंट हुई। यानी इंसान हिननि ॿारनि, नंढनि ॿारनि जी ज़िंदगीअ सां न खेॾनि इहे इंतिज़ाम। ॾिसो, हिननि खे हिननि ॿारनि जो अहसासु हुजे हा त पोइ इहो अहिड़ो सलूक थोरी को कंदा। हिननि खे अहसासु ई न आहे, उहो चवंदा असांखे बर पिया मिलनि, करप्शन धड़ाधड़, ॿियो को कमी न आहे। बसि अलाह साईं हिदायत ॾिए न, त हिदायत ॾिए त बहितर आहे। अलाह साईं हिदायत खां किथे था ॾिजनि, ॾिजंदा त अहिड़ो निज़ाम थोरी को हलाईंदा। चलो, स्टूडेंट्स खे घटि में घटि गॾिजी थिए इहो मसइलनि जे ख़िलाफ़। ॾिसो, स्टूडेंट्स हूं बि गॾु आहिनि, असां पाण प्रोटेस्ट बि कया आहिनि दोस्तनि सां गॾु, बाक़ी नथा कनि, अलाए छा मसइलो आहे हिननि जो। हाँ, चलो, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। करके तुम आजा छड़ के अभी तो मैं लूंगा तेरा प्यार हानिए hey let me see it just wanna